कश्मीर पुलिस ऐं रेंजर्स जो गढ़ भइयो गैंग ख़िलाफ़ गडि॒यल ऑपरेशन जारी। कश्मीर दुरानी महर कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो धाड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। कश्मीर पुलिस गंदगी जा समूरा रस्ता ब्लॉक करे छॾिया। कश्मीर पुलिस ऐं धाड़नि विच में चक्रीनि दौरान फायरिंग जो सिलसिलो जारी। कश्मीर पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। कश्मीर पुलिस कुझु शकी माण्हुनि खे बि हिरासत में वरितो आहे, जिन खां पुछा ॻाछा कई पई वञे। कश्मीर हथियारबंदनि गाॾियुनि में जदीद मशीनरी समेत पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री ऑपरेशन में हिस्सो वठी रही आहे। SSP कश्मीर ऑपरेशन दौरान धाड़ियलनि जा थाक ऐं मोर्चनि खे बाहि ॾेई तबाह करे छॾियो। अवाम खे ऑपरेशन जी ख़ुशख़बरी तमामु जल्द मिलंदी। SSP कश्मीर बशीर अहमद बिरोही चयो आहे त ॾोहारियुनि जे ख़ात्मे ऐं अमन अमान जी सूरतहाल जी बहाली ताईं ऑपरेशन जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।